अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी डॉक्टर परवीर रिंद जे हिरासमेंट वारे केस में डॉक्टर परवीर रिंद पंहिंजे चाचे अली नवाज़ रिंद सां गॾु पहिरें उगाड़ो दौलतपुर सफ़न जी अदालत में पहुती, जॾहिं त हिरासमेंट जे केस में यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत, डॉक्टर अतीका धामरा, डॉक्टर फ़रही डायरी, प्रोफेसर डॉक्टर फरीदा वगड़ अदालत में पेश थिया, जॾहिं त अदालत सॻोरे में जज मोकल ते हुअण करे ॿुधणी 6 सेप्टेम्बर ते रखी वई आहे। उन सिलसिले में डॉक्टर परवीर रिंद ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 3 सालनि खां अदालत न चकर काटे रही आहियां, पर हिन महिल ताईं मूंसां इंसाफ़ न थियो आहे। हिन चयो त औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदड़ इदारा किथे आहिनि। हिन वधीक चयो त जवाबदार मुसलसल तौरु धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जंहिं करे असां ख़ौफ़ज़दा आहियूं। असांखे जान जो ख़तरो आहे। दादू ज़िले जी पुलिस हाई कोर्ट जे हुकमनि खे नथी मञे। असांखे SSP दादू पुलिस सिक्योरिटी फ़राहम नथो करे। जाणे वाणे पुलिस इंतिज़ामिया असांखे क़त्ल करणु चाहिनि था। का बि इंसाफ़ जी वाह नज़र नथी अचे। उमेदु आहे आख़िरी दर ग़रीबनि जो अदालत हूंदी आहे। इंशाअल्लाह मूंखे कोर्टनि ते पूरो यकीन आहे ऐं मूं समेत सिंध जी हर न्याणी सां इंसाफ़ थींदो। पर ॾिसो था त अॼुकल्ह जेके बि न्याणियूं तालीमी इदारनि में आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि। जीअं असांजी मोरे जी न्याणी हुई नौरीन फ़ातिमा, इलाही उन सां अफ़सोसनाक वाक़ियो थियो, जंहिंमें मां शुक्रगुज़ार कंदसि मां पंहिंजी सोशल मीडिया पूरी सिंध जे भाइरनि जी, जिन्हनि उन्हनि सां मदद कई ग़रीबनि जी। त न्याणी ॾिसो उन में बार बार इहा ई शइ रिपीट पई करे त मूंसां हिरासमेंट कई थी वञे ऐं मूंखे तालीम खां रोकियो थो वञे। इहो हुननि जी जेका हुआ पुराणी हिकिड़ी जुस्तजू रहंदी थी अचे। असां न्याणियुनि खे ईअं ई ॾियारींदासीं ऐं असां उन्हनि खे तालीम खां ईअं ई महरूम कंदासीं। ग़रीबनि जूं न्याणियूं न पढ़ंदियूं ऐं कीअं बि मज़दूर जी न्याणी अॻिते न वधंदी। जीअं त ॾिसो आऊं हिनमहिल ताणी ट्रेवल कयां थी, लेकिन हिनमहिल ताणी मां पंहिंजे घर में वेठी आहियां, लेकिन मूंखे तालीम खां महरूम कयो वियो। इहो पूरी दुनिया में मैसेज ॾिनो वियो त जीअं परवीन रिंद सां थियो आहे, शायदि ईअं हर न्याणीअ सां थींदो ईंदो। मां नौरीन फ़ातिमा खे इलाही शाबाश थी ॾियां त वेचारी न्याणी बार बार नवाब शाह जे प्रेस क्लब आॾो आई ऐं पंहिंजी हर जेका बि शइ हुई, पंहिंजी जेकी तकलीफ़ूं हुयूं ऐं पंहिंजो ॿुधायो धरणे ते वेठी। इलाही उन न्याणी जी हिमत खे मां थैंकफुल कयां थी, एप्रिशिएट कयां थी त उन इलाही हिमत ॾेखारी। शायदि ईअं ॿियूं बि जेके न्याणियूं आहियूं जेके मरी वियूं, कल्ह बि मुंहिंजो इहो ई चवणु हुयो, अॼु बि मुंहिंजो इहो ई चवणु आहे, असां सिंध जूं ॼायूं मारियूं वेंदियूं आहियूं, ख़ुदकुशी न आहियूं कंदियूं। सो शायदि नौरीन फ़ातिमा बि जेकॾहिं आवाज़ु न खणे हा त मारिजी वञे हा। असांखे अदालतुनि ते एतमाद आहे, इंशाअल्लाह असां ज़रूरु इंसाफ़ थींदो ऐं हे जेके जवाबदार आहिनि बाअसर आहिनि ऐं उन्हनि खे सियासी पुठभराई आहे, उन जे करे जेको आहे सो हिते सियासी वंगार वही थी वञे ऐं जेकी असांखे सिक्योरिटी बि अॻी तारीख़ ते बि जेको आहे मुश्किल सां मिले थी। उन खां पोइ असीं जेको आहे सो वॾे मुश्किल सां हिते पहुचूं था। असांखे तमामु घणा थ्रेट्स आहिनि ऐं तमामु घणियूं धमकियूं थियूं मिलनि त तव्हां जेकॾहिं दौलतपुर जी अदालत में ईंदव त मारिजी वेंदो। पर इंशाअल्लाह असीं पंहिंजो केस जेको आहे कानून जे मुताबिक़ लड़ंदासीं ऐं हीअ केतिरा छो न खणी बाअसर माण्हू हुजनि। ॾिसो जेकॾहिं डॉक्टर परवीन सां अॼु इंसाफ़ थी आहे त शायदि कुझु ॾींहं पहिरियां जेको नवाब शाह यूनिवर्सिटी में वाक़ियो आयो आहे हिरासमेंट जो, त अहिड़ा वाक़िया न थियनि हा। पर कानून जे जेको आहे सो कानून खां वधीक बालातर माण्हू आहिनि ऐं हू सोर्सबिल जेको आहे सो माण्हू आहिनि। हू सियासी पुठभराई आहे, हू गवर्नमेंट जा माण्हू आहिनि, हू यूनिवर्सिटीअ जो हिकिड़ो डायरेक्टर आहे। उन खां पोइ हू हिकिड़ी वॾी जेको आहे सो ताक़त रखनि था, उन जे करे हुननि ख़िलाफ़ु का बि कार्रवाई कोन थी थिए। तव्हां ॾिठो त हेतिरनि टाइम खां वठी जेको आहे सो डायरेक्टर रूपोश हुयो त बि उनखे पुलिस गिरफ़्तार न करे सघी ऐं उन खां पोइ हीअ जेको आहे सो असांखे त का बि ख़बर कोन थी पए त असीं केॾीमहिल मारिजी वेंदासीं हिते, छो जो असांखे एॾा थ्रेट्स आहिनि ऐं उन खां पोइ असां बार बार चयो आहे त असांखे सिक्योरिटी ॾिनो वञे, पर सिक्योरिटी में असां ॾिसो वीचारा आया आहिनि 4 सिपाही। हाणे इन में हिते हुननि जो जेको आहे सो गढ़ आयो, हुननि जी हिते कम्यूनिटी रहे थी हिते जेको आहे सो उन जे करे असांखे तमामु घणो ख़तरो आहे। पर असांखे अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेदु आहे। इंशाअल्लाह असांजा इंसाफ़ ज़रूरु थींदो। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।